अस्सलाम वालेकुम या यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं पाश हूंदो। साथियों, ॿ टे किताब मुसलसल तारीख़ जा या सुफ़ियन फ़क़ीर जा ॿियनि जा किताब रखिया, वरी नावल ते आहियां वापसि। नावल जेको सिंधीअ में निज पिज सिंधी में लिखियलु आहे, तर्जुमो न आहे। अॻु में तर्जुमे नावल मां पेश कयां पियो। हीउ नावल मोहम्मद अनवर बलोच ऐं महबूब सिंधी सुठो लिखंदड़, सुठो नालो आहे। जेके आहिनि सो नावल महबूब सिंधी बि हाणे अॻु में बि नावल हिन जो हाणे ॿियो नावल आयो आहे अॻु में बि। ऐं मोहम्मद अनवर बलोच पुराणो लिखंदड़ आहे। मोहम्मद अनवर बलोच जी ॻाल्हि इहा आहे त हक़ीक़त करणु ॻाल्हि हीअ बि आहे, सचे वाक़े ते पस मंज़र में लिखियलु आहे। साथियों, असां वटि एतिरा खोड़ वाक़िया आहिनि, खोड़ वाक़िया थींदा आहिनि जिते हक़ीक़ी लिखियो वियो आहे, कहाणियूं लिखियूं आहिनि, शाइरी कई वई आहे। अहिड़ा इशूज़ आहिनि, खोड़ इशूज़ आहिनि जंहिंजे हक़ीक़ी वाक़ियनि ते लिखिया विया आहिनि किताब। इहो हिकिड़ो लेखक जो ॾांहुं हूंदो आहे, लेखक जो फ़न हूंदो आहे, त उनखे कहिड़े अंदाज़ सां खणी थो हले, कीअं थो खणी हले। उहो लेखक जे जादू में, कलम में जादू हूंदो आहे, त उनखे अहिड़ो पेश कंदो आहे ॼाण माण्हू साम्हूं वाक़िया ते एम.एच. पंवर असांजे साम्हूं आहे, जेको ॾाढो सुठो उन जा लेखक आहिनि। जीअं रतन बंभरिया तर्जुमा आहिनि, इब्राहिम जोए जा इब्राहिम जोए जा तर्जुमा आहिनि। अहिड़ा खोड़ सारा माण्हुनि जा जेके आहिनि कम आहिनि, जेके असांखे उत्साह ॾियनि था पिया। अहिड़ो लिखंदा जो असां उन्हनि जी लिखणियूं पढ़ण खां असां उथूं कोन था, एॾो ज़बरदस्तु लिखियूं आहिनि। ऐं मोहम्मद अनवर बलोच जी में एतिरी ख़ूबी आहे, इहा ड्राड़ कोन्हे का। बाक़ी महबूब सिंधी खे पढ़ियो आहे, पर एतिरो घणो न पढ़ियो थमांसि जो मां ड्राड़ हणां। बाक़ी मोहम्मद अनवर बलोच सुठो नावल निगार आहिनि, जो अॻु में बि नावल मां पढ़िया आहिनि। वीडियो जो आगाज़ करण अॻु में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ऐं कमेंट कंदा ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते संगत सां वंड कंदा त चङाई थी पवंदी। न त राज़ राणा का बि तव्हां लाइ जेको आहे सो बदगुमानी न आहे ज़हन में। तव्हां ख़ुशि रहो, आबाद रहो। जेको तव्हां जेतिरी थोरी घणी मोट ॾेई आयो, लख लाइ तव्हां साथियों। हीअ नावल आहे हिकु हुई कुरतुल ऐन, कुरतुल आहिनि। ऐं हीअ सचे वाक़े ते ॿधल नावल मोहम्मद अनवर बलोच जो। थोरा ॿ अखर नसीर मिर्ज़ा ॿियो कुझु कोन्हे, तव्हांजे साम्हूं पढ़ां थो पियो। उमेद त बर्दाश्त कंदा। हमसन नामे वारे कलमकार मोहम्मद अनवर बलोच सां अवल त दिली ताज़त जंहिंजी मासूम नियाणी कोल खे अयाश दर्द दरंदा सिफ़त वर सफ़ा की सान एन फू जोबर में शहीद करे छॾियो। मुंहिंजी मुंहिंजे प्यारे दोस्त अनवर केॾी न दिलि धोॾे छॾींदड़ अंदाज़ सां नियाणी जी शहादत वारे पूरे रुदाद खे नावल जो रूप ॾेई उनजो नावलो रखियो आहे हिकु हुई कुरतुल ऐन। सो ज़ाहिर आहे त हीअ कहाणी एनी जी ॾुखियल पीउ जी घायल कलम सां ई बयानु थियल आहे। ऐं सच पुछो नावल जो उसलूब में अनवर जे सिट खे अलियनि अखियुनि मां मूं ईअं पढ़ियो जीअं वाक़ई करबला बाबति सैद साबित अली शाह जो अहल बेस ते मस्तूरात बाबति को दिलगुज़ार मरसियो पियो पढ़ां, जंहिंजी सिट सां एनी शहीद थियण वक़्तु सां दां ऐं कुकुनि जा पड़ाॾा ॿुधण में पिया। बिल्कुलु दुरुस्त। हीउ नावल पंहिंजे उणत ऐं हिकु ॾुखियल पीउ जी कैथारसिस आहे, जेको फस्ट पर्सन टेक्निक में लिखियो आहे। हीउ बेहदि टफ़ी पिण आहे, जंहिंमें वकाण संद पुलिस ऑफिसर, पोस्टमार्टम कंदड़ सरकारी अस्पताल जा आला अमल ऐं संद जे मौजूदा बेहसी मुआशरे जे पते अनवर दिलि खोले वाइकी कई आहे। शहीद नियाणी कोल बेगुनाह क़तल जी दौरदार पढ़णु वक़्तु मुंहिंजो दोस्त नावल निगाह जी हिन तहरीर में जेको तासुर ऐं तासीर हो त ख़ैर पई जाए, पर दिलि बार बार ख़्वाहिश पई कईंदी रही त काश नूश एनी बाबा सां अहिड़ो सानो पेश न अचे हा ऐं हू ज़िंदा रहिया। ॾुखियल वालदेन पंहिंजे सुहिणे सुहिणे ॿारनि लाइ एकाश नसीम मिर्ज़ा साहिब जा लफ़्ज़ नावल सम्झी विया हूंदव। मोहम्मद अनवर बलोच जी नियाणी बेगुनाह उन जे दरंदनि जे आॾो अयाश दरंदनि जे आॾो वर चढ़ी वई, जंहिं उनखे शहीद कयो वियो। हिकिड़ी रोहिदा आहे, कहिड़े अंदाज़ सां हिन खयो आहे। हीअ उन जी जेको आहे सो क़बर जो ॾेख आहे। सो उन पीउ कहिड़े अंदाज़ सां लिखियो आहे, उहो पढ़ण खां पोइ असां वधीक टेका टपरी राय ॾेई सघूं था। ऐं हिन इदारे खे कॉल करे घुराए सघो था। क़ीमत मूंखे ही 430 रुपए में पियो। उमेद तव्हांखे एतिरे में पइजी वेंदो। कॉल करे इदारे घुराए सघो था, या वरी किथे वेझे शहर वॾे खां पंहिंजे मां हथो हथु वठी सघो था। कोलतुलनि जहिड़ियूं सवे नियाणियूं जिन जे नाले जेके पीउ भाउ मुड़ुसु या सोट मास सां नाहक मारियूं वयूं। मोहम्मद अनवर बलोच साहिबु हीअ जेको आहे साथियों नावल शुरू थिए थो पियो। मोहम्मद अनवर बलोच वधीक कोन लिखियो आहे, ऐं हीअ जेको आहे लॻभॻि 200 सुफ़्हनि ते मुश्तमिल हीअ नावल आहे। ऐं हीअ नावल में खयल टुकड़ो आहे। अगरि
पसंदि अचे त मूंखे सुठो लॻो, मां पढ़ी तव्हां ॾाढो रखां थो। अनीत खे भली फाही बि अची वञे पर छा कोल्टन मोटी ईंदी, हू त परे तमामु परे हली वई ऐं ईअं ई नूरानी वेस ओॾे सुतल चमकंदड़ चहिरे वारी एनी जो आख़िरी भेरो मुंहुं ॾिसण वारी तस्वीर केतिरे कयो तसवर कयो त संदसि मन हलचल मची वई, ईअं ई ॼण कोल्टन खेसि चई रही हुजे, बाबा मूंखे ॾिसी वठो, बाबा मूंखे आख़िरी भेरो ॾिसी वठो, कमरनि में घर में घिटियुनि में मां तव्हांखे वरी किथे बि नज़र न ईंदसि। नावल मां ठहियलु टुकड़ो केॾो मन दर्द भरियो हिकिड़ो पीउ जे लाइ जुमिड़ो आहे साथियो। नावल वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, तव्हांजे साम्हूं मार्केट में मौजूदु आहे, न त राज जा राणा आहियो साथियो। ॿियो आहे हेमू महबूब सिंधी जो अॻु में बि नावल जो मां तारीफ़ ॾेई चुको आहियां, मूंखे ज़हन में कोन थो अचे त कहिड़ो नावल हुयो। हीअ आहे असांजो महबूब सिंधी खां हैदराबाद में मुलाक़ात थी, ॾाढो खिलो मिलो, ॾाढो प्यारो माण्हू। ऐं महबूब सिंधी जो जहिड़ो नावल आहे, सिंधी जो जहिड़ो नावल आहे, महबूब सिंधीअ जो जहिड़ो नालो आहे अहिड़ो ई महबूब माण्हू आहे। इन जी सुञाणप सिंधी अदब आहे। हीउ सुहिणो शाइर, कहाणीकार, मज़मून नवीस ऐं नावल नवीस आहे। लिखण जो ॾांहुं ऐं ॿोली जो पको पुख़्तो संदसि लिखण में माण्हूअ जे दर्द बयान में सुॼाई आहे, जेतोणीकि हिन जो पहिरियों नावल आहे जंहिंमें क़ौमी रंग में मिले थो, ॿिया प्रीत जा अनेक मिसाल बि नज़र अचनि था। हूअं बि तारीख़ ॿुधाए थी त हर दौर में सूर्य नओं जनम वठी करे पंहिंजे वतन लाइ माण्हू विढ़ंदा आहिनि। हिते बि हेमू हिकु जनम वठी करे वतन जी मालिकी करण लाइ आयो आहे, पंहिंजो भरपूर वारो वॼायो आहे। हेमू मरणो त कोन आहे, पर हू वरी ईंदो, अहिड़ा कई हेमू देश में जनम वठंदा रहंदा, तॾहिं ई पंहिंजो देश सुखायो थींदो ऐं आज पोइ माणींदो। असांजो महबूब सिंधी जे महबूब आहे, तॾहिं ही क़ौमी किरदार कलाम तौरु खणी लिखे थो। हीअ लिखियलु नावल बि हिकु तारीख़ी किरदार ते ॿधल शानदार नावल आहे। मोहम्मद यूसुफ जोयो साहब लिखियो आहे। कीअं आहे पाण वधीक टेका टपणी तॾहिं कबी जॾहिं पढ़िबो, बाक़ी फ़िलहालु एतिरी राय जेका असां तव्हां ॿुधी। सो हीउ घुराइणु चाहियो, हिन इदारे कॉल करे घुराए सघो था। सिंध जो केस वणंदड़ वकील जे नां अर्पणा कई आहे, तव्हांजा राजा राणा आहियो जिते अर्पणा कयो। हीउ जेको आहे सो ॿ अखर हिन जा असां पाण महबूब सिंधी जा जेकर इहो अथसि, मां थोरो उहे पढ़नि तव्हांजा ॾोन। हीउ चए थो त नावल हेमू मुंहिंजी फ़िक्री तख़लीक़ आहे, जंहिंखे जनमी मां बि सिंधी नावलिगा जी हिकु टिकी कतार में शामिलु थी पियो आहियां। तख़लीक़ी पोरियो तफ़रीह लाइ लिखणु बदिरां हिन खे मूं हिकु मक़सद सां सलाहण जी कोशिशि कई। उहो बि सच आहे त फिक्शन हक़ीक़त में सच या तारीख़ नाहे थींदो, उहो फ़क़ति फिक्शन हूंदो आहे, पर हिकु कूड़े किसे खे लेखक अमली जामो पाराए ज़िंदगी जे वेझो करे थो। उन घड़ियल किसे जा वाक़िया सच पुछ त समाज जी सुलूक थी पवनि था, इन करे ही पंहिंजे दौर जो अक्कासी कंदो आहे। हीउ महबूब सिंधी जा लफ़्ज़। ही साथियो ॿई नावल हक़ीक़ी पस मंज़र ते लिखियलु हक़ीक़ी नावल वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, ॾसु पंथ ॾेई छॾियो आहे। वधीक राज़ राणा आहियो, ज़ोर ज़बरदस्ती न आहे। अगरि इल्मु अदब नावल सां चाह आहे ऐं मोहम्मद अनवर बलोच महबूब सिंधी खे पढ़णु चाहियो था, नावल तव्हांजे साम्हूं आहे। वेंदे वीडियो खे लाइक, कमेंट्स ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते वंड कंदा त वॾा कुर्ब, ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा त लख लाइक।